सिंध में जोगी बिरादरी में शादी तय करण जी अनोखी रस्म डिघे वक़्त खां हलंदी पई अचे। हिन रस्म में नौजवान खे मंगणी बैदि छोकिरी जे घर में रही पंहिंजी मुहबत ऐं ज़िम्मेवारी जो यकीन ॾियारणो पवंदो आहे ऐं जेकॾहिं कुंवारितनि खे नौजवान जे इख़लाक़ ऐं सचाई जो यकीन थी वञे त हू शादी लाइ हा करे छॾींदा आहिनि। जोगी बिरादरी जा माण्हू चवनि था त असांजी बिरादरी में मंगणी जे मौक़े ते नौजवान पंहिंजी बिरादरी सां गॾु अचे थो। गॾिजाणी में को तय थींदो आहे त छोकिरो मंगणी बैदि कुझु वक़्तु पंहिंजे साहुरनि में रहंदो त जीअं संदसि चाल चलत ऐं वर्ताव परखी सघिजे। जेकॾहिं छोकिरो पास थी वियो त रिश्तो कयो वेंदो। छोकिरो ऐं छोकिरी हिकु घर में रहण बावजूदि न हिक ॿिए खे ॾिसंदा आहिनि न ई ॻाल्हाईंदा आहिनि। उहा पुराणी रस्म आहे पर तब्दील थींदड़ दौर जे करे तब्दीली थी रही आहे। हाणे अक्सर जायुनि ते मंगणी बैदि नौजवान घर हलियो वेंदो आहे। हिन रस्म जो मक़सदु रुॻो हिक ॿिए खे सम्झणु आहे त जीअं शादी बैदि के मसइला साम्हूं न अचनि। हिन रस्म जा फ़ाइदा बि आहिनि ऐं शायदि ई को मामिलो हूंदो जो इनकार जी नोयत हूंदी। हिन रस्म जे नतीजे में थियल शादी में छोकिरी जा वालिदीन मुतमिन रहंदा आहिनि छो त खेनि नौजवान जे आदतनि ऐं सिफ़तनि जी ख़बर पइजी वेंदी आहे। हिकु घोट मूजिबि हिन रस्म तहत हू 3 महीना साहुरनि जे घर रहियो ऐं उन्हनि जी दिलि सां ख़िदमत कयईं। घोट जो चवणु हो त हाणे संदसि ज़ाल हिन जी ऐं घर वारनि जी इज़त कंदी आहे छो त हिन ॾिठो त मूं संदसि हिननि जी केतिरी ख़िदमत कई।